नाजरीन अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास में खबर ॾींदा हलूं त गवर्नमेंट LM3 स्कूल शफ़ी मोहम्मद पोड़ मीरपुर ख़ास जे तालुके शुजाबाद जे ॻोठ अमीन पोड़ में वाक़ मौजूद है। ही स्कूल 1991 खां कम करे रहियो स्कूल जी बिल्डिंग 2001 में ठही है। उन खां पोइ कंहिं बि क़िस्म जी मरम्मत वग़ैरह न थी है। इन वक्त स्कूल में 653 ॿारनि जी दाख़िला है। 22 उस्ताद पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें 5 फीमेल टीचर्स ऐं 17 मेल टीचर्स कम करे रहिया आहिनि। स्कूल जे हेड मास्टर इलाही बकोड़ ऐं शागिर्दनि अवामी न्यूज़ खे ॿुधायो आहे त बिल्डिंग एरिया जो असांजी जानियुनि खे बि ख़तरो थी थो सघे। हुन खां अलावा असांजा नंढा भेण भाउ आहिनि, स्कूल में पढ़णु अचंदा, जिते तइलीम हासिल करणु अचंदा, उते क्लास कोन्हनि, हुते ॿार काड़े में वेही पढ़नि था। असांखे इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे त असांजा नंढा भेण भाउ असांजे हूंदे हुए बि हुते काड़े में पढ़ंदा। असांखे सुठो कोन थो लॻे। फर्नीचर, हुन खां अलावा बिल्डिंग ऐं हुन खां अलावा लाइट ऐं सभु सहूलियत असांजी तालीम में खपे। असां हुननि जा दरख़्वास्त कंदा, हुननि जी महिरबानी थींदी त असांखे उहो सभु कुझु इहे सहूलियत असांखे मुहैया कंदा। असांजे स्कूल में तमामु घणी तकलीफ़ आहे। असांजा नंढा भाई जेके ॿाहिरि वेठा आहिनि, माना असां चाहींदा असीं पढ़ी ॿिए स्कूल में वेंदासीं न, बट असांजा जेके नंढा भाई आहिनि ॿाहिरि वेठा आहिनि। असांखे मतिलबु क्लास जी ज़रूरत आहे, वॾी बिल्डिंग जी ज़रूरत आहे। असांजे स्कूल में सोलर जी फिटिंग वग़ैरह न आहे। असांखे उहो खपे थी, असांजी बिल्डिंग मतिलबु सही कोन्हे, असांखे बिल्डिंग ठहियल खपे थी। असांजे जेके नंढा भाई उन्हनि खे बोर्ड वग़ैरह जी ज़रूरत आहे, उन्हनि लाइ असांखे क्लास खपे थी। ऐं असीं चाहींदा कि असांखे ॿियो स्कूल वञूं, हुते असांखे परे स्कूल वञण जी इजाज़त न आहे। असीं चाहींदा कि असांजो इहो स्कूल वधे, असीं हिते ई पढ़ूं, मैट्रिक ताईं बि हिते ई पढ़ूं। असांखे इहो स्कूल वधीक खपे थो। इहा असांजी गुज़ारिश आहे मां सभिनी खां त असांजे स्कूल में असांखे अहिड़ी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असांजे स्कूल में न असांखे पाणी जी सहूलियत आहे, न सोलर जी सहूलियत आहे। ऐं असांजा ॿार जेके नंढा भेण भाउ आहिनि उहे ॿार पढ़नि था, हुननि खे बि पढ़ाई खपे थो, मतिलबु क्लास रूम खपनि था, असांखे बिल्डिंग वॾी खपे थी। ऐं असां बि हिन स्कूल मां निकिरी अॻिते वधण चाहियूं, पर असांजे वालिदेन जी इजाज़त कोन्हे ॿार पढ़ण जी। असां कोशिशि इहो ई करणु चाहींदा हिन स्कूल खे बि अॻिते वधाइजे ऐं मैट्रिक ताईं असांजी इजाज़त पढ़ण जी इजाज़त हिन स्कूल में थिए। मैट्रिक क्लास थिया रहिया असांजे पेपर थी चुका आहिनि, असीं पास थी इहा चवंदा, पर असांखे वेहणो आहे, हिन इजाज़त कोन्हे घरां खे, इन करे असीं चाहींदा। जी त हींअर गर्मी जो मौसम आहे ऐं जुलाई जे महीने में असांजा ॿार जेको आहे स्कूल अचनि पिया। असांजे स्कूल में तमामु घणी गर्मी आहे ऐं हिते लाइट जो तमामु घणो इशू। मुंहिंजो नालो इलाही बख़्श कुमार आहे ऐं गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल शफ़ी मोहम्मद पोड़ में हेड टीचर आहियां हिते, एज़ HST जेका मुंहिंजी पोस्टिंग आहे हिते। जॾहिं खां मूं जॉइन कयो आहे उन टाइम खां वठी खोड़ सारा आहिनि स्कूल में जेके मसइला मसाइल जेके आहिनि मूंखे दरपेश रहिया आहिनि। ख़ासि तौर ते ॿारनि जे लाइ जेके आहिनि फर्नीचर कोन्हे, रूम्स कोन्हनि। हीअ तव्हां पाण ॾिठो हूंदो, हाणे जेके आहिनि लॻभॻि 100-125 जे क़रीब जेके आहिनि नंढड़ा ॿार, नंढियूं क्लासूं, इन करे असीं उन्हनि खे ॿाहिरि वेहारींदा आहियूं। बोर्ड जो इस्तेमालु घटि आहे हुते, इन करे असीं उन्हनि खे ॿाहिरि वॾनि क्लासुनि में त असांखे बोर्ड जो कंपलसरी आहे। उते मैथ्स आहे, सिंधी आहे, साइंस आहे, उहो बोर्ड ते जेका असां सम्झाइणी पवंदी आहे। उन्हनि खे असीं जो रूम अवेल कराए ॾियूं था उनखे, उहे बि जेके आहिनि रूम्स असांजा सफिशेंट कोन आहिनि, उन्हनि में वेहण जी प्रॉपर जॻह कोन्हे। पर इहे तव्हां पाण ॾिठा त 100-125 ॿार जेके आहिनि असांजे उस में वेठा आहिनि, नंढड़ा वीचारा मासूम। गर्मी आहे त उस में, सियारो आहे त सीअ में, थधी हवा में जेके आहिनि मौसम जे असरात आहिनि, बर्दाश्त नथा करे सघनि। पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जो केॾी महिल को बीमार आहे, केॾी महिल कई मसइला आहे। मूं वटि तक़रीबन 650 जी रजिस्टर्ड इनरोलमेंट आहे, पर मुंहिंजे स्कूल में जेका अकोमोडेशन आहे उहा 250 खां 300 ॿारनि जी जॻह। हाणे 300 ॿारनि में किथे विया आहिनि, उहो शोर शकोर में जीअं तीअं करे। जेको फर्नीचर तव्हां ॾिठो आहे, भॻल टुटल फर्नीचर, इहो मोस्टली उन्हनि स्कूलनि में आंदो अथऊं जिन स्कूलनि खे गवर्नमेंट नओं फर्नीचर ॾिनो। उन्हनि स्कूलनि खां असीं उहो पुराणो फर्नीचर जो वठी असां रिपेयर कराए करे रखियो आहे। इहे मसइला आहिनि। उन खां अलावा स्वीपर, 650 ॿारनि ते स्वीपर कोन्हे मुंहिंजे स्कूल में। ऐं पंहिंजी जेब में 4000 रुपया महीने ते जेको आहे सो स्वीपर में हायर करे रखियो, ऐं पंहिंजी जेब में पे कंदो आहे। गुज़िरियल 3 सालनि खां असांखे SMC वग़ैरह का शइ कोन्हे। उहो स्वीपर मूं प्राइवेट हायर करे रखियो, जेको सुबुह जो सवेल बुआरी कढंदो आहे। पाणी जो बंदोबस्तु कोन्हे। 19 साल पहिरीं ही बिल्डिंग ठहियल आहे। 19 साल में गवर्नमेंट जी बिल्डिंग सेकेंड से उनजी छतूं तक जेको आहे 3-4 साल 5 साल जेके ते एक्सपायर थी वियो। त हीअ बिल्डिंग वरी जेका आहे 19 सालनि ते हली आहे। कमरनि जा फर्श वेही रहिया आहिनि। जॾहिं बरसाति ईंदी आहे क्लासनि जे अंदरि पाणी, फर्श में पाणी पियो निकिरंदो आहे। हाणे असीं उन पाणी खे किथां ड्रेन आउट कयूं? एतिरा मसइला आहिनि। असीं उन मसइलनि खे हल करियूं या असीं हिननि जी तइलीम ते तवजो ॾियूं ॿारनि खे। मतिलबु असीं इन्हनि मसइलनि मंझि ई पूरा आहियूं। कॾहिं कम्यूनिटी में माण्हू अची वेंदा आहिनि त असांजा ॿार ॿाहिरि वेठा आहिनि, यार असीं किथे विया आहियूं? असीं अंडर प्रेशर मतिलबु जेको आहे सो पंहिंजो स्कूल हलाए रहिया आहियूं। इन करे तव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे, मीडिया वारनि दोस्तनि जी, तव्हां असां वटि आयो। तव्हां असांजे जेको आहे सो हिन हिकिड़ो सचो काज़ आहे, क़ौमी काज़ आहे, उन में तव्हां असांजो साथ ॾियो पिया।
तव्हांजे तवसुत सां आला हुकाम खे वज़ीर आला सिंध आहे साईं मुराद अली शाह, वज़ीर तलीम साईं गनी साहब आहिनि, या असांजा जेके ॿिया जेके मुतलका जेके उहिदेदार आहिनि, उन्हनि खे अपील कंदुसि त असांजी बिल्डिंग जेका आहे उनखे डिमोलिश करे असांखे नई बिल्डिंग ठाहे ॾिनी वञे। उन खां अलावा असां वटि हिकिड़ो जेन्युइन इशू इहो बि आहे त गर्ल्स एजुकेशन पोइ 8 खां पोइ असां वटि आहे एलिमेंट्री स्कूल पहिरें खां वठी 8 ताईं, 8 जा ॿार जेके आहिनि पास आउट थी वेंदा स्कूल में हलिया वेंदा, पोइ छोकिरियूं जेके आहिनि से उन्हनि खे ॿाहिरि छॾणी पवंदा, उहे इन ई स्कूल खां पोइ 8 पास करे पंहिंजे घर जी वेही रहनि। हाँ जेकॾहिं हिन स्कूल खे एटलीस्ट गर्ल्स हाई स्कूल करे अपग्रेड करे ॾिनो वञे, मथे प्लाट जी त मञा थो हिते हाणे जेको आहे सो कमर्शियल एरिया आहे, पर हीअ बिल्डिंग ॾही हेठि मथे जेकॾहिं स्ट्रक्चर ठहे त उहो असांजे लाइ लाभाइतो ऐं फ़ाइदेमंद थी सघे थो। हिन इलाइक़े जेको हीअ जेको एरियो आहे ग़रीब एरियो आहे, हिन में ग़रीब मोस्टली ॿार रहनि था, उन्हनि जी अगरि तइलीम बहितर थींदी त यकीनन असांजो मुआशिरो, असांजी सोसाइटी बि जेका आहे पॉजिटिव माण्हुनि जे हिसाब सां तरक़ी कंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।